नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कंदालूं दादू खां दादू ऐं उन जे भर पासे वारनि इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी जो एसएसपी दादू नोटिस वरितो आहे। एसएसपी पारां नोटिस वठण बैदि चोरनि ऐं फौरुनि खे पकड़ण लाइ निकितल पुलिस मोबाइल रस्ते में ख़राब थी वई। शहरीन ख़राब थियल पुलिस मोबाइल खे धिको ॾेई थाणे ते पहुचायो आहे। पुलिस मोबाइल जी ख़राब हालत ते शहरीन पारां गणती जो इज़हार कयो वियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं दादू खां दादू ऐं उन जे भर पासे वारनि इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी जो एसएसपी दादू नोटिस वरितो। एसएसपी पारां नोटिस वठण बैदि चोरनि ऐं फौरुनि खे पकड़ण लाइ निकितल पुलिस मोबाइल रस्ते में ख़राब थी वई। शहरीन ख़राब थियल पुलिस मोबाइल खे धिको ॾेई थाणे ते पहुचायो। पुलिस मोबाइल जेका ख़राब थी उन ते शहरीन पारां गणती जो इज़हार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कर रहे हैं नाज़रीन या दादू खां दादू ऐं उन जे भर पासे वारनि इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी जो एसएसपी दादू नोटिस वरितो। एसएसपी पारां नोटिस वठण बैदि चोरनि ऐं फौरुनि खे पकड़ण लाइ निकितल पुलिस मोबाइल रस्ते में ख़राब थी पई। शहरीन ख़राब थियल पुलिस मोबाइल खे धिके थाणे ते पहुचायो। पुलिस मोबाइल जी ख़राब हालत में शहरीन पारां गणती जो इज़हार कयो वियो आहे। खबर के हवाले से अवां खे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करे रहिया आहियूं दादू ऐं उन जे भर पासे वारनि इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी जो एसएसपी दादू नोटिस वरितो। एसएसपी पारां नोटिस वठण बैदि चोरनि ऐं फौरुनि खे पकड़ण लाइ निकितल पुलिस मोबाइल रस्ते में ख़राब थी वई आहे। शहरीन ख़राब थियल पुलिस मोबाइल खे धिके थाणे ते पहुचायो। पुलिस मोबाइल जी ख़राब हालत ॾिसी शहरीन पारां गणती जो इज़हार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी दादू जो रिपोर्टर गौस झतियाल असां सां लाइन ते मौजूद है। गौस अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहिनि। सभिनी ख़िलाफ़ शहरनि पारां मरण घड़ी ते जेका बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वियो गुज़िरियल 3 ॾींहनि खां सिलसिलो शुरू थी वियो। उन ते शहरनि जी उन बुख हड़ताल जी खे ज़बरदस्त हिमायत मिली। उन खां पोइ डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह ऐं एसएसपी दादू एजाज़ मोहम्मद शेख दादू में फौरन चोरनि जो सख़्तु नोटिस वरितो। जीअं ई नोटिस वरितो ऐं पुलिस खे हिदायतूं जारी कयूं त फौरी तौर ते ॾोहारनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू कयो। जॾहिं क्रैक डाउन जे अमल लाइ पुलिस मोबाइल में जॾहिं ॿाहिरि निकितियूं त हुन मां हिकु पुलिस मोबाइल जेका दादू जे ए सेक्शन थाणे जी पुलिस जंहिंमें एसएचओ सवार हूंदो आहे ऐं उहा जॾहिं मेन रोड कचहरी रोड ते पहुची त उते ई उहा ख़राब थी बीही रही ऐं उनखे शहरनि ऐं पुलिस जे एहलकारनि धिके दादू थाणे ते पहुचायो। अहिड़ी सॼी सूरत हाल खे ॾिसी दादू जा माण्हू अजब में पइजी विया त ही पुलिस जे मोबाइलनि जी जेका अहिड़ी हालत आहे त पोइ कहिड़ी तरह सां चोरनि ऐं ॾोहारनि जे ख़िलाफ़ क्रैक डाउन थींदो। उनखे शहरनि अजब जी निगाहुनि सां पियो ॾिठो त पुलिस जो ही हाल ॾिसी ज़ाहिर आहे इन जो आईजी डीआईजी ऐं एसएसपी खे बि नोटिस वठणु घुरिजे त दादू में आख़िर अमन कीअं थींदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।